व्हाट्सएप जी मास्टर सीरीज़ में खुश आमदीद। एक सेकंड अंदर तव्हां पंहिंजे कपड़नि जो कलर चेंज करे सघो था, जहिड़ो रंग तव्हां चाहियो उहो लॻाए सघो था। जी हाँ, इहो सभु कुझु तव्हां पंहिंजे व्हाट्सएप जे अंदरि करे सघो था। एक कमाल सेटिंग कमाल जा तरीक़ा जुगाड़ हिन अंदरि मौजूदु आहिनि। असां तव्हांखे हर जुगाड़ हर तव्हांजे व्हाट्सएप जो इंशाल्लाह हिन सीरीज़ जे अंदरि तव्हांखे मास्टर करे छॾींदासीं। बसि वीडियो खे तव्हां लाज़मी लाइक करे छॾियो। ॾिसो एक कपड़े जो रंग ॿियो रंग थी वियो, जहिड़ो रंग तव्हां चाहियो त लॻाए सघो था, जहिड़ो बैकग्राउंड तव्हां चाहियो। इन अंदरि हज़ार सारी फज़ूलियात शामिल आहिनि, जहिड़ो तव्हां वांदा वेठा हुजनि, जीअं तव्हां गुलाम खे सम्झो ऑर्डर था कयो पिया, सभु कुझु तव्हां हिकु क्लिक जे अंदरि हिकु सेकंड में करे सघे थो। बसि तव्हां व्हाट्सएप खोले करे हेठां जेको तव्हांखे मेटा जो आइकन ॾेखारे थो पियो न, इन ते क्लिक कयो। उन खां पोइ हिते जेको आहे तव्हां पंहिंजो फोटो सिलेक्ट कयो। उन खां पोइ जहिड़ी ॿोली में तव्हां चाहियो हिते लिखोसि। तव्हांखे सिंधी थी अचे, रोमन उर्दू थी अचे, इंग्लिश थी अचे, उहो हिते लिखो। जीअं मां मिसाल तौरु सिंधी में हिते लिखां थो त बाबा हिन जी शर्ट जो कलर चेंज करे ब्लू कर। ॾिसो हिकु सेकंड अंदरि अची वियो फोटो बिल्कुलु इन ई। इन जो तव्हां कारो बि अगरि मां हिनखे चवां त कारो रंग कर त हिते तव्हां उहो कारो रंग शर्ट जो करे छॾंदो। अगर तव्हां चाहियो त बाबा इन बैकग्राउंड मटां चाहियो था, बैकग्राउंड सुठो न आहे, तो हिकु क्लिक जे अंदरि तव्हां सिर्फ़ु लिखंदो त बाबा चेंज दिस बैकग्राउंड इमेज, या बाबा हिन इमेज जो बैकग्राउंड चेंज कर। हिकु सेकंड अंदरि में बैकग्राउंड चेंज थींदो, जहिड़ो बैकग्राउंड तव्हां लॻायो। इन खां पोइ तव्हां था चओ बाबा त बाबा हिकिड़ो मूंखे कारो पेपर ॾे, ठीकु आहे, सेंड मी ब्लैक पेपर। उन खां पोइ चओ त बाबा हिनखे बाहि लॻा, ठीकु आहे। भला बाहि लॻाइण खां पोइ अगरि हिनखे तव्हां चओ था न त भाई हिन जे अंदरि नालो लिख फिलहाल, जहिड़ो तव्हां नालो लिखणु चाहियो हिते उहो नालो अची वेंदो। काफ़ी दोस्तनि खे शौक़ु हूंदो आहे। सो इहे ॾाढा शानदार तरीक़ा व्हाट्सएप जे अंदरि मौजूदु आहिनि। तव्हां पाण बि जेको आहे चेक कयो।